हमें छोटे कर साहब तमाम घणो पानी आ, तमाम घणी मुश्किलात जेके हेठे वारे इलाके में वेठा आहिनि उन्हनि खे दरख़्वास्त कंदासीं त निकिरी वञनि, महफ़ूज़ जगह ते वेहनि। पानी तमाम घणो आ, पानी तमाम घणो आ ऐं आला अमलदार बिल्कुलु घटि। असां चूंडियल नुमाइंदा हिन वक़्त ताईं ज़ाहिर कोन्हनि के ये ॾिसो था ये जेका साम्हूं ॾिसो था शहदाद कोट जी सूरत हाल। सिम शाख टुटण सबब शहदाद कोट जा काफ़ी मोहल्ला पानी हेठि। इंतज़ामिया अगो नंढ सुतल जैसे कंहिं शइ जी परवाह न आहे। अमन यार काड़ो हुजे या हितां जा जेके बि ॿिया नुमाइंदा जेके कमु करे रहिया आहिनि सिर्फ़ु सेल्फूं कढण में पूरा। बाक़ी ही पानी ॾिसो था, ही पानी ॾिसो था, ये असां दोस्त अचनि था। हितां जी इंतज़ामिया बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। शहदाद कोट शहर अंदर पानी दाख़िल थी चुको आहे जेको सिम शाख जे मथां तक़रीबन 2.5 खां 3 फुट हली रहियो आहे। शहदाद कोट तरफ़ हिते ताईं को बि आला अमलदार को बि चूंडियल नुमाइंदो हिते मौजूदु न आहे। सिर्फ़ ही हितां जी बेवस आवाम लाचार मजबूर जेके पंहिंजा घर छॾे करे हलिया विया आहिनि। हर वक़्तु जेको सेल्फियूं कढाईंदो आहे असांजो अहमद यार काड़ो साहब एडमिनिस्ट्रेटर हिन टाइम किथे आहे, हिन वक़्तु किथे आहे? हे तव्हांजी आवाम हितां जा माण्हू हिन खां पुछनि था। हवा ॾिसो सौदार भट्टी साहब बाबा किथां आयो आहे? अलियाबाद अंबाले का बाबा पानी तमाम वधिया का हाल सुनो पे का भी का तव्हांजो पाण ॿुॾी आहे कीअं? अलियाबाद अंबालो बुढ़िया मीर साहब जे बंगले साइड बैठा है बुढ़िया सीलर में पाता तमाम मसली पानी बोलो चार में आ पानी हे वहे तो शहदाद कोट शहर रे ये पानी अंदर शहर में दाखिल है शहर में हारे शहदाद कोट शहर रे वन तो इन में मस्तई माला है अलियाबाद पाड़ो आहे। अलियाबाद आई कुमार जे घर में पानी हम लोग के को वापस पानी चढ़िया वापस दुरान दे। तव्हां किथां जा दोस्त? अलियाबाद जो अच्छा वाह। तव्हांजा घर ॿुॾी आहे न? असांजे घर में पानी पहुतो आहे बछड़ा कढी छॾिया आहिनि पाण वेठा आहियूं। अच्छा ऐं त हे जेको अचे थो पियो पानी इहो ॿुॾाईंदो या कीअं? हे पानी कीअं आहे? तमामु ख़तरनाक आहे। रोड जे मथां 3 फुट हली रहियो आहे। असां इंतज़ामिया खे अपील कंदासीं त जल्द में जल्द हे पाणी बंदि करायो वञे जेको शहदाद कोट शहर ते तमामु तेज़ रफ़्तार सां वधी रहियो आहे। तमामु तेज़ रफ़्तार सां वधी रहियो आहे। हलाए पाणी आलिया मौलवी साहब मौलवी हवाए ॾिसो था
सिर्फ़ हिननि खे इहो इतला मिलियो हूंदो त घर छॾे वञो, बाक़ी हिन ग़रीबनि जो अलाह खां सवाइ को बि आसरो न आहे। हितां जी इंतिज़ामिया शहदादकोट शहर खे ॿोहण में राज़ी आहे। ही ॾिसो साईं पाणी, हवा पाणी ॾिसो साईं, पाणी ॾिसो बाबा, हे केॾो पाणी आहे। इंतिज़ामिया खे अपील कंदासीं त हे पाणी जल्द खां जल्द बंदि करायो वञे, जेको तमामु ख़तरनाक सूरत हाल में शहदादकोट तरफ़ वधी रहियो आहे ऐं तमामु घणो पाणी। खुदारा इंतिज़ामिया खे अपील कंदासीं त घर में वेहण जो टाइम न आहे। ग़रीबनि जा रहिया खुया घर बचाया वञनि, जेके ॿहिराड़ियुनि मां छॾे करे शहदादकोट शहर में आया आहिनि, खुदारा उन्हनि खे बचायो वञे। हिन ख़तरनाक पाणी खे बंदि कयो वञे। पानी तमाम खतरनाक सूरत में शहदादकोट शहर ॾे वधी रहियो आहे। असां इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदासीं त हिन ते जल्दी एक्शन खयो वञे। जंहिं ते सिर्फ़ु हिकिड़ी मशीन बीठी आहे, उन ते ॿी मशीन बीहारी वञे ताकी पाणी हे जल्दी बंदि सघे। कि तक़रीबन 3000 या 3500 फुट थींदो जाथों पाणी स्पीड सां वही रहियो पाए। असां इंतिज़ामिया खे वधि में वधि गुज़ारिश कंदासीं त हिन ते जल्दी एक्शन खयो वञे।